में हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी ॾिसी उनजी इज़त ते हमलो कंदमि। शलन तव्हां सिंधी जेके बि आहियो न, मतलब के मर्द तव्हां तिरकणा हो न के रंग खे ॾिसंदो ख़ूबसूरत खे पोइ उनजे कॾ छेले वांगुरु वेंदो। कीअं शेरू? हाणे पंहिंजे मालिकन खे फोन कर त 50 लाख जो बंदोबस्त कर, तूं अगवा थी वए। हल वठी वञेसि। तो हिनखे संभाल त मां बेशिकार जो बंदोबस्त कयां थी। गरीबन जो कोका लॻंदो क़ुरान खे गरीबन ॾाढा खाइण कान अथव। मां बि कोन्हे खाइण खाला। भाई मान के करे थी लॻंदो। मां गलती थी माफ़ी ॾे पहिरियों त पवां। हाणे ग़लती थी वई, बाक़ी भेजंदा था अचो। एॾे ख़ुदा खे मञो। बस तो हाणे हिनखे संभाल, घणो मथो हणे तुंहिंजो बात बंदि कर। बस हल। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां एडी बड़ो अवां ॾिसी रहियो जियो मोबाइल टीवी। सो ही हिकिड़ो असां वीडियो ठाहीसीं, वीडियो उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके कंहिं माईअ खे ॾिसी करे बसि ईअं कॾहिं हलिया वञनि था, पंहिंजी जान जो या पंहिंजे घर वारनि जो फ़िक्रु नथा कनि। सो उन्हनि खे फ़िक्रु करणु घुरिजे, छो जो अहिड़ा माहौलात हली रहिया आहिनि ऐं के अहिड़ो फ़ोन ते वञनि था लेडीज़ जी आवाज़ ते, पोइ अॻुवा थी था वञनि, पोइ पोयनि खे परेशान कनि था। के वरी लेडीज़ खे ॾिसी लिफ्ट ॾियनि था, चवनि थी बाबा थोरो मोटरसाइकिल ते अॻिते मूंखे खई वञो, पोइ अॻवान भाऊ जा वरी का झंग में कंहिं रस्ते में औरत ॾिसनि था न, इहो नथा सोचनि त किथे इहा मूंखे अॻवा न कराए अॻिते वठी वञी करे। ता छा सबक सम्झो त कंहिं बि माईअ जे, कंहिं बि लेडीज़ जे या कंहिं बि फ़ोन कॉल मैसेज व्हाट्सएप ते राब्तो न कयो, न त सम्झो था।